अस्सलाम वालेकुम। अॼु जे असां हिन वीडियो जे अंदरि वीडियो खे प्रॉपर नमूने अपलोड करणु सिखंदासीं। उन ते कहिड़े तरीक़े सां उन ते प्रोसेस कबो आहे ऐं उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं इन्वॉल्व हूंदियूं आहिनि, सो असां हिन वीडियो जे अंदरि सिखंदासीं। सिंपली मां पंहिंजो हिकिड़ो अपलोडेड वीडियो तव्हांजे साम्हूं ओपन कयो आहे। इन में कुझु शयूं आहिनि। सिंपली हिकिड़ो तव्हां ॾिसो था, इन में हिकिड़ो टाइटल आहे, कुझु हैशटैग्स लॻल आहिनि, इन्हनि जो छा मक़सदु हूंदो आहे, छो लॻाइबा आहिनि, ऐं डिस्क्रिप्शन कहिड़े तरीक़े सां ऐड कबी आहे, चैप्टर्स कीअं ठाहिबा आहिनि, ऐं टाइटल लॻाइण महिल कहिड़ियुनि शयुनि जो एहतियात कबो आहे। सो सिंपली तव्हांजे साम्हूं हिकिड़ी वीडियो मूं ओपन कई आहे ऐं तव्हां ॾिसंदा हूंदो त जॾहिं मां उन ते क्लिक कयां थो त उन ते भरिसां लिखी थो अचे मिनट्स जे अंदरि इंट्रो। ऐं जॾहिं इंट्रो गुज़रंदो त वरी तो टाइम मैनेजमेंट जेके जेके अंदरि उन में चैप्टर्स ठहिया हूंदा आहिनि उहे हिन जे तव्हांजे वीडियो में मैंशन थींदा आहिनि, जेके जेके तव्हां हिन जे अंदरि कमु करे आया आहियो। सो चैप्टर्स जो इहो ॾाढो कमाल हूंदो आहे। सो अॼु जे हिन वीडियो जे अंदरि असां प्रॉपर नमूने असां पंहिंजे जेको आहे सो वीडियो खे अपलोड करणु सिखंदासीं ऐं कहिड़े तरीक़े सां उन ते टाइटलिंग कजे, कहिड़ा कहिड़ा प्रोसेस उन मां गुज़ारिबा आहिनि त जीअं असांजो वीडियो हिकिड़ो प्रोफेशनल तरीक़े सां अपलोड थिए। सो अचो त असां स्टार्ट कयूं था पंहिंजे वीडियो खे फर्दर। तव्हां पंहिंजी जीअं यूट्यूब ऐप खोलींदव ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे इहा ॻाल्हि ज़हन में रखणी आहे त जंहिं चैनल जे अंदरि तव्हां अपलोडिंग कयो था, हितां तव्हांजो उहो चैनल हिन में लॉगिन हुजे ऐं उहो प्रॉपर उन में एक्टिव हुजे, उन ते तव्हांखे जिते तव्हांखे वीडियो अपलोड करिणो आहे। सो तव्हांजे अॻियां कुझु ऑप्शन अचनि था, होम ते, शॉर्ट्स ते, ऐं प्लस वारो ऑप्शन आहे, सब्सक्रिप्शन आहे, लाइब्रेरी आहे। तव्हां सिंपली प्लस वारे हिन ते आइकॉन ते क्लिक कंदव ऐं हीअ कुझु लिस्ट अचे थी तव्हांजे अॻियां त तव्हां क्रिएट अ शॉर्ट कंदव, अपलोड वीडियो था कयो, लाइव वेंदव या गो लाइव टुगेदर, तव्हां कंहिंसां गॾिजी करे लाइव अचणु चाहियो था, या क्रिएट अ पोस्ट। तव्हां सभ खां पहिरियां त अॻे गुज़िरियल वक़्त में ईअं हूंदो त तव्हां वटि क्रिएट अ पोस्ट वारो ऑप्शन न ईंदो हुयो ऐं सिंपल जेको आहे इहो क्रिएट अ पोस्ट उन वक़्तु उन खे ज़ाहिर कयो वेंदो हुयो जंहिंजा सब्सक्राइबर 1000 खां वधीक हूंदा हुआ। पोइ बाद में चयूं त 500 सब्सक्राइबर वारे खे बि ॾियो त पोस्ट रखी सघे फेसबुक वांगुरु यूट्यूब ते बि। ऐं हाणे मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजा हिन जा सब्सक्राइबर्स त घटि आहिनि तमामु, जंहिं चैनल ते मां कमु कयां थो हिन वक़्तु जिते स्क्रीन रिकॉर्ड कयां थो, पर उन ते बि हीअ ऑप्शन असांजे साम्हूं अचे थो। सो असां सिंपली वीडियो अपलोड ते क्लिक कंदासीं। जीअं वीडियो अपलोड ते क्लिक कंदासीं, असांजे साम्हूं जेको वीडियो असांखे अपलोड करिणो आहे उन ते क्लिक कंदासीं। हीअ तव्हांजे अॻियां इंटरफेस खुलींदो जॾहिं तव्हां कोई बि वीडियो अपलोड कंदव त उन जे अॻियां आहे टाइटल। टाइटल तव्हां फ़िलहालु कोई जेको आहे सो आरज़ी कोई न कोई लॻाए छॾियो, जेको फ़िलहालु तव्हांखे फाइनल नाहे करिणो। ऐं प्लस में कॾहिं बि जॾहिं तव्हां वीडियो अपलोड कयो था त डायरेक्ट उनखे पब्लिक वारे ऑप्शन में न लॻाईंदा कयो, उनखे प्राइवेट बि न कंदा कयो। सिंपली उनखे अनलिस्टेड ते क्लिक करे उनखे बैक कंदो त हाणे तव्हांजो हीउ वीडियो अनलिस्टेड आहे। हिन में लोकेशन लॻाइण जी बि ज़रूरत न आहे, डिस्क्रिप्शन लॻाइण जी ज़रूरत न आहे, टाइटल तव्हां आरज़ी लॻायो ऐं उन खां पोइ तव्हां एड प्लेलिस्ट बि न कंदव। सिंपल तव्हांखे हीउ वीडियो अपलोड करिणो आहे। सो जॾहिं तव्हां नेक्स्ट खे क्लिक कंदव त हीउ वीडियो सिंपल अपलोड थियण लाइ यूट्यूब ते लॻी वेंदो। ऐं उन खां पोइ तव्हांखे सिलेक्ट करिणो आहे त येस इट इज़ मेड फॉर किड्स। यादि रखो त कॾहिं बि मेड फॉर किड्स, भले तव्हां को ॿारनि जे लाइ वीडियो ठाहियो त मेड फॉर किड्स खे न सिलेक्ट कंदव ऑडियंस में। छाजे करे त अगरि तव्हां उनखे मेड फॉर किड्स कंदव त तव्हांजो वीडियो मोनोटाइज़ बि न थींदो, उन ते पैसा बि अर्न कॾहिं न करे सघंदव, ऐं प्लस में उन ते कमेंट बंदि हूंदियूं ऐं उहो वॾनि खे सजेस्ट घटि थींदो, ॿारनि खे सजेस्ट थींदो। इन जे करे नो इट इज़ नॉट मेड फॉर किड्स। ऐं हीअ एडवांस सेटिंग हिननि में ई लॻी आहे त डू यू वांट टू रिस्ट्रिक्ट वीडियो टू एन एडल्ट ऑडियंस, त तव्हां हिन में कंहिं बि क़िस्म जो जेको आहे सो रेजिस्टेंस न लॻाईंदो। येस रिस्ट्रिक्ट माई वीडियो टू व्यूअर ओवर 18, मतिलबु हिन में लॻाईंदो नो डोंट रिस्ट्रिक्ट माई वीडियो टू व्यूअर ओवर 18। मतिलबु असांजे हिन वीडियो जो कोई बि मक़सदु कंहिं उमिरि सां टारगेट न आहे, पर सभु ॾिसी सघनि था। तव्हां इन खे सिलेक्ट कंदो, उन खां पोइ सिंपल तव्हां अपलोड वीडियो ते लॻाईंदो। हाणे तव्हांजो वीडियो ॾिसंदो त अपलोड ते शुरू थी वेंदो ऐं मथां बार में बि तव्हांखे ॿुधाईंदो त हेतिरो तव्हांजो वीडियो अपलोड थी चुको आहे या अपलोड थिए थो। तव्हां इन खे इते ई बंदि कंदव ऐं तव्हां सिंपली यूट्यूब स्टूडियो में वेंदव, जितां फर्दर असां हिन वीडियो जी वधीक सेटिंग कंदासीं, थंबनेल्स वग़ैरह उतां लॻाईंदासीं। सोचो त हलूं था यूट्यूब स्टूडियो जी तरफ़। हीअ तव्हांजे साम्हूं इंटरफेस अचे पियो यूट्यूब स्टूडियो जो। यूट्यूब स्टूडियो जे अंदरि ॾाढो कमाल जूं शयूं रखियल आहिनि। हीअ असांजो चैनल एक्टिव न आहे, सिंपल मां हिकिड़ो कुझु टाइम पहिरियां सेट कयो हुयो।
त मां इनखे इस्तेमालु न आहियां कंदो, असां सिंधी थॉट्स खे यूज़ कंदा आहियूं। सो ही मतिलबु तव्हांजे हिन लेक्चर सेट करण जे लाइ, वीडियो सेट करण लाइ मां ही यूट्यूब स्टूडियो खोलियो आहे। हिन तरीक़े सां तव्हांजो इंटरफेस ईंदो, तव्हांजे चैनल जो नालो हूंदो, उन जे हेठां सब्सक्राइबर्स लिखियलु हूंदा ऐं व्यूअर्स केतिरा थिया आहिनि उहे ॿुधाईंदा, वॉच अवर्स केतिरा थिया आहिनि लास्ट 28 डेज़ में उहे, ऐं उन खां पोइ जेके असांजो लास्ट पब्लिश्ड कंटेंट हूंदो उहो तव्हांजे साम्हूं अची वेंदो। तव्हां हेठि अचो था त हिकिड़ो लिखियलु आहे डैशबोर्ड, ॿियो लिखियलु आहे कंटेंट ऐं ॿियो लिखियलु आहे एनालिटिक्स ऐं लिखियलु आहे कमेंट्स ऐं अर्निंग। अहिड़े तरीक़े सां तव्हां अर्न ते जीअं ई सिलेक्ट कंदो त तव्हांखे ॿुधाईंदो त तव्हांजो यूट्यूब चैनल असां वटि पार्टनर प्रोग्राम में आहे या न आहे। डेफिनेटली मुंहिंजो चैनल उन पार्टनर प्रोग्राम में न आहे त उनजो अहिड़ो ई कुझु इंटरफेस ईंदो। तव्हां बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे शुरू में अहिड़ो ई कुझु इंटरफेस हूंदो। तव्हां कंटेंट ते क्लिक कंदो, जीअं तव्हां कंटेंट ते क्लिक कंदव त तव्हां ॾिसंदो त जेको वीडियो असां होॾे लॻाए आया हुआसीं सिंपल, जिते मां टाइटल लॻायो हुयो ऐं हीअ वीडियो अञा ताईं अपलोडिंग प्रोसेस में आहे, हिते हिन तरीक़े सां नज़र ईंदो। असां हुन ते क्लिक कंदासीं सिंपल, जॾहिं असां क्लिक कंदासीं त हिन ते जेको पेन वारो आइकान आहे इन ते क्लिक कंदासीं, एडिट कंदासीं असां पंहिंजे फर्दर वीडियो खे। हिन जॻह ते तव्हांजो प्रॉपर कमु थियणो आहे, जेको तव्हांखे हैशटैग लॻाइणा आहिनि, डिस्क्रिप्शन ॾियणी आहे ऐं उन खां पोइ फर्दर जेको तव्हांखे कमु करिणो आहे। पर हाणे तव्हांखे हिन वीडियो जी का स्क्रीन नज़र न ईंदी, छाजे करे त असां ॾिठोसीं त असांजो वीडियो अञा अपलोडिंग ते लॻल आहे ऐं हिन महिल ताईं हिते वीडियो तॾहिं प्रॉपर शो थींदो जॾहिं अपलोड थी चुको हूंदो, कॉपीराइट चेक थींदा, उन खां बाद में हीअ वीडियो ते स्क्रीन ते ईंदो। पर फ़िलहालु असां छा कंदासीं, जेसि ताईं होॾे वीडियो अपलोड थिए तेसि ताईं असां हुन ते कमु स्टार्ट करे छॾींदासीं। असां टाइटल ते क्लिक कंदासीं। टाइटल ते फ़र्ज़ु कयो तव्हां हाणे जेको सही नमूने टाइटल ॾियणु चाहियो था उहो तव्हां हिन जॻह ते पंहिंजो टाइटल ॾींदव। मिसाल हिकिड़ो मां उन जे अॻियां लिखां थो अवेयरनेस वीडियो फॉर यूट्यूब वर्कशॉप, लेट सपोज़ मां ईअं हिकिड़ो सिलेक्ट कयां थो। उन खां बाद में जॾहिं तव्हां टाइटल कोई बि सिलेक्ट करे वञो, कोशिशि कयो त टाइटल तव्हां जेको अंग्रेज़ी, छो त सिंधीअ में थंबनेल यूज़ कयो, कहिड़े बि लैंग्वेज में थंबनेल इस्तेमालु कयो, पर टाइटल तव्हांजो इंग्लिश में हुजे, छो त अक्सर माण्हू सर्च उते इंग्लिश में ई कंदा आहिनि। पर कुझु अहिड़ा बि हूंदा आहिनि, फ़र्ज़ु कयो सिंधीअ में सर्च कंदा आहिनि या उर्दूअ में सर्च कंदा आहिनि, त का नात हूंदी आहे, पोइ छा कंदा आहिनि चैनल ठाहिण वारा तव्हांजी हीअ हिकिड़ी निशानी ॾेई करे उन जे पोयां सिंधी बि लिखी छॾींदा आहिनि। त मिसाल हिकिड़ो कमु कीअं सिखिजे, फ़र्ज़ु कयो यूट्यूब ते कमु कीअं सिखिजे या कोई वर्क आहे उन ते कीअं उन खां लर्न कजे, उहो बि तव्हां लॻाए सघो था साइड सां, पर कोशिशि कयो त इंग्लिश में हुजणु घुरिजे। उन खां पोइ डिस्क्रिप्शन ते क्लिक कंदव। हाणे डिस्क्रिप्शन जे अंदरि तव्हां जेके ब्लू असां गुज़िरियल हुन में शुरूआति में ॾिठोसीं त कुझु ब्लू हुया डिस्क्रिप्शन जे अंदरि हैशटैग्स, उते हिते तव्हां उहे हैशटैग्स लॻाईंदव। हाणे हैशटैग में छा मुराद हूंदी आहे त हैशटैग जो मतिलबु ईअं हूंदो आहे त तव्हां फ़र्ज़ु कयो जहिड़ी टॉपिक ते को वीडियो ठाहियो था उन टॉपिक खे हिन हैशटैग में मैंशन कयो। फ़र्ज़ु कयो मां अवेयरनेस ते थो ठाहियां, यूट्यूब जे कोर्स लाइ थो ठाहियां, या मां मैथ ते थो ठाहियां त मां हैशटैग में मैथ लिखंदोमांसि, या जेको बि कमु हूंदो। फ़र्ज़ु कयो मां मैथ पढ़ायां थो ऐं हिन वक़्तु ट्रेंड हले थो, हर को IBA जे टेस्टिंग जी तयारी करे थो, त मां लिखंदोमांसि IBA 5 to 15 टेस्टिस। मिसाल हिकिड़ो अहिड़े तरीक़े सां अहिड़ो हैशटैग पॉपुलर लॻाईंदोमांसि जेको हिन वक़्तु मतिलबु हले बि अथो या मुंहिंजो वीडियो उन सां लिंक बि आहे। पोइ छा थींदो, अगरि कोई वीडियो IBA जी टेस्ट सां सर्च बि कंदो त यूट्यूब उनखे मुंहिंजो बि रिकमेंड कंदो त बाबा हे बि उन्हनि वांगुरु ई हिकिड़ो वीडियो अपलोड थियल आहे, तव्हां हिन मां बि फ़ाइदो वठी सघो था, ॿियनि खे रिकमेंडेशन्स तव्हांजे वीडियोज़ जूं वेंदियूं। सो हैशटैग उन सेंस में लॻाईंदा कयो जहिड़े सेंस में तव्हांजे वीडियो जो मक़सदु आहे। मतिलबु मैथ पढ़ायो था त उन में टेस्टिंग जो बि हैशटैग लॻाए सघो था, टेस्ट जी तयारी बि तव्हां करे सघो था, या क्लास लॻाइबो आहे हैशटैग में त 4 क्लास मैथ, मां अक्सर ईअं ई लॻाईंदो आहियां। सो हैशटैग खे ॾाढो एहतियात सां ऐं सुठे नमूने लॻायो जेको तव्हांजे वीडियो ठाहिण जो मक़सदु आहे। मां हिते अवेयरनेस लॻायां थो या अहिड़ो को ॿियो YT स्टूडियो लॻायांसि थो, ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे जेको हैशटैग लॻाइणो आहे उहो लॻाए सघो था। चैप्टर बि हिन जे अंदरि ठहंदा आहिनि। हाणे चैप्टर्स कीअं ठहंदा आहिनि कॾहिं इनशाला उन ते तफ़सीली वीडियो ठाहींदासीं। फ़िलहालु तव्हांजी बेसिक आहे, तव्हां हिननि शयुनि खे थोरो हिन में नज़र में रखो। डिस्क्रिप्शन में तव्हां उन वीडियो जी वज़ाहत कयो था त तव्हांजी मर्ज़ी आहे, नथा कयो बि को मसइलो न आहे, छो त अगरि कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त असांजो को अहिड़ो लैंग्वेज खां हटी करे को माण्हू ॾिसंदो आहे इंडिया जो या अमेरिका जो, हाणे उनखे लैंग्वेज असांजी सम्झ में नथी अचे, पोइ उहो ॾिसंदो डिस्क्रिप्शन में। डिस्क्रिप्शन लफ़्ज़ जी माना ई छा आहे बाबा, वज़ाहत ॾियणु, ऐं उन खां पोइ तव्हां हिन में वज़ाहत ॾियो वीडियो जी त इन दिस वीडियो में जेको इन दिस वीडियो वी हैव डिस्क्राइब्ड या वी हैव डिस्कस्ड YT स्टूडियो स्ट्रक्चर, YT स्टूडियो वर्क। अहिड़े तरीक़े सां तव्हां पंहिंजे वीडियो खे फर्दर एलोबरेट करे सघो था। फ़र्ज़ु कयो जे मां लिखंदो आहियां अक्सर त इन दिस वीडियो अलजेब्रा इज़ टॉट
अलजबरा हिन में सेखारी वई आहे, हे पॉइंटियूं हुन में ॾिनियूं आहिनि। सिंधीअ में बि लिखी सघो था, अंग्रेज़ी में बि लिखी सघो था। सो हीअ हूंदी आहे डिस्क्रिप्शन ऐं हैशटैग। सो फ़िलहालु मां हिन ते अहिड़ी का बि शइ कोन थो लॻायां, डिस्क्रिप्शन बि सिंपल असां हिन तरीक़े सां कंदासीं त हिकिड़ो एग्ज़ाम्पल वीडियो अपलोड कयूं था, तव्हां बैक ते वेंदव। हुन खां पोइ असां ऑलरेडी सिलेक्ट करे आयासीं ऑडियंस खे। प्लेलिस्ट तव्हांजी ऑलरेडी का न का ठहियल हूंदी, बाक़ी प्लेलिस्ट ठाहे बि कीअं आहे इंशाल्लाह उन ते बि मां तव्हांजो वीडियो ज़रूरु अपलोड कंदुमि। फ़र्ज़ु कयो मां हिन खे सलाहदीन वारे में लॻायां थो ऐं डन कयां थो, प्लेलिस्ट बि एड थी वई। उन खां पोइ ईंदो मोर ऑप्शन्स ते। हाणे मोर ऑप्शन्स जे अंदरि तव्हांखे आहे टैग्स जो वॾो अहम किरदारु हूंदो आहे असांजे वीडियो में। त टैग्स हर उहा टॉपिक जेका तव्हांजे वीडियो में डिस्कस थियल आहे, तव्हां उन वीडियो जे अंदरि उन ते ॻाल्हायो आहे, उहा वीडियो उन जे कम जी आहे, एजुकेशन सां आहे, जेको कुझु कमु आहे असां हिनखे हैशटैग्स में अंदरि लॻाईंदा आहियूं। हैशटैग कीअं लॻाइबा आहिनि? सिंपल तव्हां लिखो, फ़र्ज़ु कयो मां लिखां थो सलाहुद्दीन, तव्हां कामा खणंदव त हीअ टैग ठही वेंदी। एजुकेशन ते मुंहिंजो वीडियो आहे, कामा लॻाईंदव, हीअ टैग ठही वेंदी। ऐं उन खां पोइ मां हिन जे अंदरि अवेयरनेस ॾियां थो, लॻी वेंदी। यादि रखो त कॾहिं बि डबल टैग हिते न लॻंदी। माना ॾिसो, जॾहिं हिकिड़ी जहिड़ी टैग तव्हां लॻाईंदव त लिखंदव डुप्लीकेट टैग्स आर नॉट अलाउड। पोइ तव्हां छा कंदव? डुप्लीकेट यानी सेम रिपीटेड टैग्स न लॻाईंदव, ॿियूं के टैग्स लॻाईंदव। ऐं हीअ वरी बि मां तव्हांखे चवां थो, हिन में लिखो, फ़र्ज़ु कयो त सिंध एजुकेशन अवेयरनेस। हाणे अगरि कॾहिं को अहिड़े क़िस्म जो जुमिलो सर्च कंदो बि, मुंहिंजो यूट्यूब जो मतिलबु एल्गोरिदम हिन में सम्झी वेंदो त हिन में हिन ही टैग लॻायो, मतिलबु ही वीडियो मथां हिन जे कम जो हुजे जेको ॻोल्हे थो। सो हर उहो मुमकिन टैग लॻाईंदो, हिन में जुमिला लॻाईंदो जेके तव्हांखे इम्कानु आहे त कोई सर्च करण वारो इन तरीक़े सां बि वीडियोज़ खे सर्च करे त मुंहिंजो उनखे अची वञे। जीअं मां मैथ जो मिसाल ॾियमि त मां हिन में लिखंदुमि त बाबा हाउ टू प्रिपेयर फॉर जॉब्स, मैथ ट्रिक्स, मैथ टिप्स, मैथ टीचिंग, सिंधी मैथ। मां हाणे इहे टैग्स लॻाईंदुमि, छाजे करे त अगरि मुंहिंजो वीडियो कंहिं बि तरीक़े सां सर्च थिए त उहो उन ताईं जेको आहे सो हिन जी इंफॉर्मेशन या मुंहिंजो वीडियो उनखे सजेस्ट थिए, ऐं मुंहिंजी जेको आहे सो वीडियो जी ॻाल्हि सम्झ में अचे यूट्यूब खे त हीअ आहे छा जो ठहियलु। ऐं यादि रखो त यूट्यूब जो पूरो एल्गोरिदम इंग्लिश में आहे, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां इंग्लिश में जेके शयूं लिखंदव ऐं त हू इन्हनि खे उन्हनि सां मैच कंदो, तव्हांजो जेको बि सर्च हूंदो उनजो कंदो। कैटेगरी में ईंदव तव्हां में हीउ जेको आहे कॉमेडी आहे, एजुकेशन एंटरटेनमेंट आहे, मुंहिंजो चैनल एजुकेशन सां आहे या वीडियो बि एजुकेशन सां रिलेटेड आहे, त कैटेगरी बि मां एजुकेशन में लॻाईंदोमांसि। शो हाउ मैनी व्यूअर्स लाइक दिस वीडियो, तव्हां हिन क्लिक कंदो त हा मूंखे ज़ाहिर थियनि त केतिरनि माण्हुनि वीडियो लाइक कयो आहे। उन खां पोइ कमेंट सेक्शन में वञी करे अलो आल कमेंट्स, त मतिलबु जेके बि कमेंट मुंहिंजे वीडियो जे अंदरि अचनि उहे मूं वटि शो थियनि। पर इहो आहे त होल्ड जेको आहे त पोटेंशियली इनएप्रोप्रिएट कमेंट्स फॉर रिव्यू। हाणे मतिलबु कॾहिं कॾहिं अहिड़ो हूंदो आहे, कुझु अहिड़ा माना इरेलीवेंट कमेंट्स ईंदा आहिनि जेके यूट्यूब असेस कंदो आहे, उन खां पोइ ज़ाहिर कंदो आहे। सही आहे, त इहो तव्हां लॻाईंदव त पोइ जेको आहे इंक्रीज़ स्ट्रिक्टनेस, माना मुंहिंजी कमेंट हिकु हिकु शइ ते वॾी स्ट्रिक्ट हुजे ऐं बाक़ाइदे यूट्यूब उनखे चेक करे, अगरि को अहिड़ो चैनल आहे जेको बार बार गंदियूं कमेंट्स करे थो ॿियनि ते ऐं मुंहिंजे ते बि कई अथई त मुंहिंजे ज़ाहिर न थिए, इन ते लॻाए सघो था। अगरि तव्हां कंहिं मतिलबु अहिड़ो को वीडियो आहे जिते सम्झो था त को घटि वधि न ॻाल्हाए, या अहिड़ो को मतिलबु फीमेल जो वीडियो आहे, या अहिड़ो को घर जो आहे, या पंहिंजी का रिकॉर्डिंग कई आहे व्लॉग वग़ैरह जी, उन में लॻायो। होल्ड आल कमेंट्स फॉर रिव्यू, जॾहिं इहो लॻाईंदव त मतिलबु छा थींदो त तव्हां जूं कमेंट्स सभु होल्ड हूंदियूं जेसि ताईं तव्हां ॾिसो ऐं पाण उनखे यूट्यूब स्टूडियो में वञी उनखे एड कंदव, तॾहिं तव्हांजी कमेंट ज़ाहिर थींदी। अदरवाइज़ हर कमेंट तव्हां ॾिसंदव पोइ उनखे अलो कंदव। डिसेबल आल कमेंट्स यानी तव्हां सॼे उन कमेंट्स खे बंदि करे छॾियो, कमेंट जो ऑप्शन ई बंदि हुजे। सो मां अलो आल कमेंट्स कयां थो, तव्हांखे आई होप त सम्झ में अची वियो हूंदो। हीअ सभु शयूं सेटिंग करे बेक कंदव ऐं उन खां पोइ ईंदासीं असां हाणे थंबनेल जे तरफ़। त हिन में थंबनेल कहिड़े तरीक़े सां एड कजे, हीअ कुंड ते तव्हांखे एडिट वारो ऑप्शन नज़र अचे थो। हीअ कस्टम थंबनेल, कस्टम थंबनेल माना असां पंहिंजो को थंबनेल ॾियूं। कॾहिं कॾहिं छा हूंदो आहे, वीडियो मां ई थंबनेल सिलेक्ट थींदो आहे। उहे जेके ख़ाली स्क्रीनियूं आहिनि, जॾहिं वीडियो कंप्लीट थींदो त हिते उन वीडियो जा कुझु पार्ट्स ईंदा, उन वीडियो जो कुझु झलकियूं ईंदियूं, तस्वीरां ईंदियूं, उन मां बि तव्हां सिलेक्ट करे सघो था। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां हिकिड़ो थंबनेल ठाहींदा आहियूं ऐं एड कंदा आहियूं त थंबनेल कस्टम थंबनेल खे क्लिक कंदव ऐं असां हिकिड़ो थंबनेल ठाहियो हुयोसीं तव्हांखे सेखारण जे लाइ। फ़िलहालु असां आर्ज़ी तौर ते उहो हिकु थंबनेल हिन में लॻाए छॾियूं था। कस्टम थंबनेल खां बाद तव्हां पंहिंजे गैलरी में वञी करे उहो तव्हां थंबनेल सिलेक्ट करींदव। हीअ मां थंबनेल सिलेक्ट कयो आहे, तव्हां हिन ते डन लॻाईंदव। हीअ तव्हांजो वीडियो रेडी आहे, पर असांजो वीडियो अञा पब्लिक न थींदो। जॾहिं बि पब्लिक थी वेंदो असां छा कंदासीं, वापसि इन ई एडिट ते अची करे हिन विज़िबिलिटी ते वञी करे
पब्लिक लॻाईंदासीं त हीउ वीडियो जॾहिं बि असांजो ओके थींदो त पोइ असां हुन खां बाद में हिन जॻह ते क्लिक करे हाली अनलिस्टेड ई रखूं था, छो त जीअं सही थी वञे अपलोड आराम सां असां बाद में हुनखे पब्लिक कंदासीं। सो पब्लिक बि तव्हां हिन विज़िबिलिटी में अची करे सघो था। फ़िलहालु हीअ सेटिंग मां सेव करणु चाहियां थो, मां हिनखे सेव ते लॻाईंदुमि त हीअ सॼी सेटिंग जेका मां करे आयो आहियां प्रोफेशनली हिकु वीडियो जी, इहा सेव थी वेंदी। हाँ ही वीडियो असांजो ॾिसो था त मतिलबु फ़िलहालु अपलोडिंग में आहे, पर असां हिनजी प्रॉपर सेटिंग करे छॾी आहे। पर जिन खे इन शइ जो इल्मु न हूंदो आहे ऐं हू डायरेक्ट वीडियो पब्लिक कंदा आहिनि त हुननि जी अहिड़े क़िस्म जी का बि सेटिंग न थियल हूंदी आहे। इन जे करे हर वीडियो अपलोड करण खां अॻु में अनलिस्टेड कयो, YT स्टूडियो में अची करे हुनजी प्रॉपर सेटिंग कयो, सेव कयो, पोइ बाद में वरी हिन वीडियो खे जेको आहे सो पब्लिक कयो। सो जीअं ई हीउ वीडियो असांजो अपलोड थी वेंदो, असां वापसि हिन एडिट वारे ऑप्शन ते ईंदासीं, रिव्यूड हूंदो, हर शइ ओके हूंदो, पोइ असां विज़िबिलिटी ते वञी करे पब्लिक करे बैक करे सेव कंदासीं त हीउ वीडियो सभिनि ॾे नोटिफिकेशन हली वेंदो त तव्हांजो वीडियो हिन चैनल ते अची चुको आहे। सो आई होप त तव्हांजे लाइ हीउ वीडियो काफ़ी फ्रूटफुल साबित थियो हूंदो। सो इंशाल्लाह वरी मिलंदासीं हिकु नेक्स्ट वीडियो में। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।